नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह ताहिरकादरी पार्टी चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾेई सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। ताहिरकादरी वीडियो लिंक ज़रिए लाहौर में कारकुननि खे ख़िताब कंदे पार्टी चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾियण ऐं सियासत छॾण जो ऐलान कयो। ताहिरकादरी जो चवणु आहे त मुल्की सियासत ऐं सियासी सरगर्मियुनि खां रिटायरमेंट जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। संदसि वधीक चवणु हो त तालीम तदरीस ऐं सिहत जे मसइलनि बाबति सियासी सरगर्मियुनि जारी नथो रखी सघां, पर मॉडल टाउन सान्हे शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾियण लाइ जंग जारी रखंदुसि। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह ताहिरकादरी पार्टी चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾेई सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। ताहिरकादरी वीडियो लिंक ज़रिए लाहौर में कारकुननि खे ख़िताब कंदे पार्टी चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾियण ऐं सियासत छॾण जो ऐलान कयो। ताहिरकादरी जो चवणु आहे त मुल्की सियासत ऐं सियासी सरगर्मियुनि खां रिटायरमेंट जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। संदसि वधीक चवणु हो त तालीम तदरीस ऐं सिहत जे मसइलनि सबबि सियासी सरगर्मियुनि जारी नथो रखी सघां, पर मॉडल टाउन सान्हे शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾियण लाइ जंग जारी रखंदुसि।